जय झूलेलाल। तव्हां ॾिसो था सिंध जी आवाज़, जाते तव्हांखे मिलंदी आहे हर ख़बर सिर्फ़ सिंधी भाषा में। जय झूलेलाल। अॼु असां आया आहियूं जवाहर नगर स्थित सिंधु भवन में, जाते प्रोग्राम आहे अॼु भारतीय सिंधु सभा जे पारां सिंधी बाल संस्कार शिविर जे समापन समारोह जो। हलो अंदरि हली ॾिसूं था समापन समारोह जूं कुझु झलकियूं। जय झूलेलाल। मुझे निमाणी वेनती है, कृपया मंच ते अचनि। मां निवेदन तो करें अशोक जी गैरा खे ऐं हरीश जी चावला के कृपया मंच ते अचनि। शॉल ओढ़ाए संगीत चिन्ह दीदी सरला आडवाणी विच में मौजूद है। इन समारोह की सूअर ॻाइण लाइ मां निवेदन थो करियां सुरेश जी खुराना कृपया मंच ते अचनि। वैशाली मोटवानी वैशाली जी मोटवानी कृपया मंच पर रहे। शमशेर मंडवानी जी कृपया मंच पर पधारे। और राजेंद्र भूटानी साहब कृपया अॼु जे कार्यक्रम के अॻिते वधाईंदे मां निवेदन थो करियां भारतीय सिंधु सभा जे संरक्षक आदरणीय नानकराम कस्तूरी साहब खे कृपया मंच ते अचनि ऐं पंहिंजो स्वागत कनि। या उते वेठे आयो लाल कयो समय झूलेलाल। अॼु जे भारतीय सिंधु सभा की तरफा जो कोई प्रोग्राम रखियो है समापन समारोह जेके भी पदाधिकारी आहिनि उन्हनि जो मां पंहिंजो भारतीय सिंधु सभा के पारां हार्दिक स्वागत थो कयां ऐं आयल समाज जा ॿिया असांजा पदाधिकारी असांजा आशीर्वाद ॾियण वारा बुजुर्ग साथी मुंहिंजूं भेनरियूं ऐं सभई ॿार जेके असांखे उत्साह वधाइनि था असांजो मिली करे पंहिंजो जेके क्लासनि में सिखनि था त असांजो बि उत्साह वधे पियो। भारतीय सिंधु सभा द्वारा रखियल है बाल संस्कार शिविर। जय शिविर में असांजा मुख्य मेहमान परम श्रद्धेय श्री मुरलीधर जी
जेके संघ जा प्रचारक आहिनि समझते हैं ना, समझते हैं ना। असांजे विच में असांजा महिमान आदरणीय श्री कौशल जी जेके संघ परिवार सां जुड़ियल आहिनि, मंच ते वेठल भारतीय सिंधु सभा जा संरक्षक आदरणीय नानीग्राम जी कस्तूरी साहब, मंच पे बैठल भाई मुरली जी, भगवान जी, समाज में नई उपस्थिति दर्ज कराने वाला भामाशाह भाई श्रीचंद जी खतूरिया साहब, चौधरी परिवार, भेण अडवाणी जी, अरे खुशी दी आए कि भारतीय सिंधु सभा पिछले कई वर्षों को बाल संस्कार के जरिए भारत में सिंधी संस्कृति असांजा रीति रिवाज इन्हनि जी ॼाण कीअं थिए हिनजे वास्ते पिछले काफ़ी सालनि खां प्रयास करे रही आहे। मां इन प्रयास की कड़ी में आदरणीय भाई सुरेश जी कटारिया साहब और गुरमुख जी कस्तूरी जी और भाई विजय आहूजा इन्हनि खे साधुवाद इन्हनि जो धन्यवाद अर्पित थो कयां कि पंहिंजो अमूल्य समय कढी करे हिन कड़ी खे अॻिते वधाए रहिया आहिनि। पंचायत जो हमेशह इनमें सहयोग रहियो आहे। मां कई दफ़ा मंच के माध्यम से पंचायत के पदाधिकारियों के, युवा संगठन के अधिकारियों के, महिला संगठन के अधिकारियों के निवेदन किया कि भारतीय सिंधु सभा सिंधियत के वधाइण वास्ते जो प्रयास करे रही है उन्हीं में असांखे तन मन धन सां हमेशा सहयोग करणु खपे ताकि उहा जेकी असांजी भारतीय सिंधु सभा है उनजो उत्साह वधे और ज़्यादा में ज़्यादा युवा पीढ़ी के सिंधियत की जानकारी मिले। भाइयों तव्हांखे करीब करीब जानकारी होगी कि विभाजन जो सब तो वॾो खामियाजो जेको आहे वो सिंधी समाज भुगियो आहे। मुख्यतः विभाजन को पहिरियों बंगाली और सिंधी मुसलमान पंहिंजा हुते रहिजी विया, उन्होंने जेके असां ते जुल्म कया आहिनि उहे अगरि कोई इतिहास जा पन्ना ॻोल्हे त तव्हांखे ताजुब थींदो कि असांजे वॾनि सां छा छा जुल्म थिया, असांजी भेनर मातायूं कहिड़ी स्थिति में भारत देश में आया। बंगालियुनि खे पंहिंजो बंगाल वेझो हुयो, उहे बंगाल में रसी विया। पंजाब के नाम सरदारनि खे पंजाब जेको खुशहाल राज आहे उहो मिलियो। उन्हनि खे कंहिं तरह जी विशेष तकलीफ़ विभाजन जी सबके थी, लेकिन सबको बड़ी तकलीफ़ जेको मां चवणु चाहींदुमि उहा सिंधी समाज खे थी। रातों रात लुटियल फुटियल जेको साधन जहिड़ी शइ असांखे मिली असांजा वॾेरा उहा शइ खणी करे उतो रवाना थिया। ऐं दुर्भाग्य आहे असांजो कि उन टाइम ते जेके असांजा पैरोकार हुआ, जेके नेता हुआ, उन्हनि असां सां वाइदा खूब कया, लेकिन जॾहिं घर छॾियोसीं त कोई भूमि न हुई कि भी सिंधी हिक जगह ते वञी करे पंहिंजो घर वसाए। जंहिंखे जहिड़ा साधन मिलिया उहे कोई बंगाल वियो, कोई गुजरात वियो, कोई राजस्थान में आयो। हिन मेवाड़ जी धरा जी जेके गाथायूं आहिनि, मां तव्हांजा थोड़ो समय वठंदुसि। इन मेवाड़ जी धरा जी जेके गाथायूं आहिनि, महाराणा प्रताप खां वठी करे मां मीरा ऐं पन्ना धाए ताईं, इहे किस्सा असांजूं मातायूं असांजा बुज़ुर्ग हुते बि ॿुधाईंदा हुआ। उन्हीं ॿुधल ॻाल्हियुनि सां असांजा ख़ूब सारा सिंधी मेवाड़ जी धरा ते आया। धीरे धीरे पंहिंजी विसक सां मूंखे चईंदे फ़ख्रु थिए थो कि आज जब लुटी फुटी हालत में ॿिए देश वञे ऐं हुते आदमी के कारोबार के वास्ते संघर्ष करणो पए। लेकिन सौभाग्य की ॻाल्हि आहे कि असांजे सिंध पंहिंजे परिश्रम के बल ते कंहिंजे अॻितो हथ न फैलायो। और मूंखे मन सां फ़ख्रु आहे कि तव्हांखे हिकु बि सिंधी
35 साल के अंदर मान ॾिठो आहे कि कोई भीख मांगो के रोड से तव्हांखे मिलियो। ऐसा पंहिंजे पुरुषार्थ जे बल ते ऐं जहिड़े स्टेट में जहिड़े राज्य में असांजा सिंधी विया उते उन्हनि सां खपी विया। बंगाल विया त बंगाली थी विया, गुजरात विया त गुजराती थी विया। काथे भी पंहिंजे वास्ते भूमि जे वास्ते संघर्ष न कयो। न त तव्हां पूरे भारत देश में अॼु जो इतिहास अगरि तव्हां ॾिठो त नंढियूं नंढियूं जातियूं पंहिंजी जाति वास्ते भूमि पंहिंजी हुजे, असांजो हिते स्थापित हुजे, खूनी संघर्ष करे रहिया आहिनि। उनमें कई चाहे मणिपुर हुजे, कर्नाटक हुजे, चाहे जम्मू कश्मीर हुजे, लेकिन असां सिंधियुनि जो सौभाग्य आहे कि असांजे संस्कार ऐं असां धार्मिक प्रवृत्ति जा हूंदे पंहिंजी सिंधियत खे बचाए रखियोसीं। असांजी उहा धरा जेकी आहे, मां तव्हांजो समय निदान ज़्यादा वठां त उहा जेकी सिंधु जी जेकी भूमि आहे उहा भूमि ही पंहिंजो पाण में एतिरी जाते सिंधु नदी वही उते उनजी अगरि तव्हां ॾिसो त असांजा संत महात्मा महापुरुष पूरो इतिहास अगरि लिखी ॾे त इतिहास जा पन्ना बि घटिजी वेंदा। उन कड़ी खे भारतीय सिंधु सभा खां पहिरियों RSS खां पहिरियों बि असांजे विभाजन खां पहिरियों पाकिस्तान में हिंदू महासभा पंहिंजो कमु कंदी हुई। जेके शाखायूं वाखायूं RSS जी अञा स्थापना न थी हुई, उनको पहिरियों माण्हू शाखाई में वेंदा। शाखाई में वञी करे उन्हनि जो मक़सदु इहो ई हूंदो कि कॾहिं असांखे अगरि धर्म खे बचाइणो हुजे, पाण खे बचाइणो हुजे त उहे शाखा जे माध्यम सां गॾु थींदा हुया। अहिड़ो पूरी हिते वेठल कई माण्हुनि खे जानकारी हूंदी या न बि, त हुते बि शाखायूं हलंदियूं हुयूं। धीरे धीरे समय अॼु मूंखे जंहिंजे ख़ुशी थिए थी कि जंहिं स्थिति में असां हिते शरणार्थी थी करे आयासीं, पुरुषार्थी बणी करे असां पंहिंजो स्थान प्राप्त कयोसीं। अॼु परमार्थ जा सभु वॾा कम सिंधी समाज करे। गवर्नमेंट जी इकोनॉमी, गवर्नमेंट जी रेवेन्यू में सभु वॾो हिस्सो जेको आहे असांजी आदरणीय प्रचारक महोदय खे निवेदन कंदुसि कि तव्हां पंहिंजे संघ जे माध्यम सां असांखे पंहिंजी पॉपुलेशन के हिसाब से उचित स्थान मिलण खपे। कई दफ़ा असां पंहिंजे नेताउनि सां भी डिमांड कई आहे, लेकिन सफलता मिली या न मिली आहे सेकेंडरी आहे। असांजा प्रयास जारी आहिनि। मां महिमाननि सां ख़ासि करे निवेदन कंदुमि कि भारतीय सिंधु सभा के पदाधिकारियों खे इन मौके ते बाल संस्कार शिविर के समापन के अवसर ते लख लख बधाई ॾियां थो। ऐं मंच ते वेठल सभी भाइरनि जो, साम्हूं वेठल असांजी भाइर माताउनि खे जिंदगी
मिठड़ी अबाणी बोली सिंधी अबाणी बोली अबाणी बोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं, ही धड़कन ही साह बि कुर्बान कयूं था असीं, ही धड़कन ही साह बि कुर्बान कयूं था असीं, कुर्बान कयूं था असीं, कुर्बान कयूं था असीं। धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं, धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं, धड़कन ही साह बि कुर्बान कयूं था असीं, ही धड़कन ही साह बि कुर्बान कयूं था असीं, कुर्बान कयूं था असीं, कुर्बान कयूं था असीं। गर्व सां सभई चऊं सिंधी आहियूं, हिंदू आहियूं, गर्व सां सभई चऊं सिंधी आहियूं, हिंदू आहियूं। देश धर्म संस्कृति के अज असीं वरी बचायूं, देश धर्म संस्कृति के अज असीं वरी बचायूं। स्नेह भावना रखी कदम वधायूं था असीं, स्नेह भावना रखी कदम वधायूं था असीं, कदम वधायूं था असीं, कदम वधायूं था असीं। धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं, धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं। कोटि कोटि कंठ सां हिंदू धर्म गर्जना, कोटि कोटि कंठ सां हिंदू धर्म गर्जना। संगठन जी शक्तिअ सां मातृभूजी अर्चना, संगठन जी शक्तिअ सां मातृभूजी अर्चना। संग शक्ति कलियुगे दिल में धारी थावरी, संग शक्ति कलियुगे दिल में धारी थावरी, दिल में धारी थावरी, दिल में धारी थावरी। धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं, धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं। हर सिंधीअ में जागे समाज भक्ति भावना, हर सिंधीअ में जागे समाज भक्ति भावना। व्यक्तिअ खे समाज सां जोड़ण जी साधना, व्यक्तिअ खे समाज सां जोड़ण जी साधना। एकता जे मंत्र जो जाप कयूं था असीं, एकता जे मंत्र जो जाप कयूं था असीं, जाप कयूं था असीं, जाप कयूं था असीं। धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं, धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं। संख्य दीप बरण था, हिक दिव्य ज्योतिअ सां संख्य दीप बरण था। झूलण जो आसरो वठी सिंधी सभु जियनि था, झूलण जो आसरो वठी सिंधी सभु जियनि था। सिंधियत जी जोत खे ॿरंदी सदा रखूं असीं, सिंधियत जी जोत खे ॿरंदी सदा रखूं असीं, ॿरंदी सदा रखूं असीं, ॿरंदी सदा रखूं असीं। धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं, धर्म लाइ जीऊं असीं, समाज लाइ जीऊं असीं। ही धड़कन ही साह बि कुर्बान कयूं था असीं, ही धड़कन ही साह बि कुर्बान कयूं था असीं, कुर्बान कयूं था असीं, कुर्बान कयूं था असीं, कुर्बान कयूं था असीं। शुक्रिया सभिनी ॿारनि लाइ हिकु बार हौसला अफ़ज़ाई तारियूं। ऐं जंहिं किताब जो नालो आहे सिंधियत शाद रहे आबाद रहे। ऐं असां सभिनी लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे कि उन्हनि जी हिन किताब जो हिते विमोचन थी रहियो आहे। मानवारा असांजा सभु ख़ासि महिमान मौजूदु आहिनि मंच ते। मां चाहींदुसि तव्हां सभिनीनि जे हथरां मुरलीधर जी, डॉक्टर कौशल ऐं प्रताप जी, नानक राम जी। आयो लाल सभई चओ लाल जा झाड़ी सभई चओ। सिंधियत जो इहो वाधारो इहे लाल साईं जा मेला लॻंदा रहनि कि तूं ही विछड़ियल मुहिब मिलाई, तूं ही विछड़ियल मुहिब मिलाई। ये कार्यक्रम सभु हलंदा रहनि हिन सां गॾु कि आयो लाल सभई चओ। असांजा सिंधी शहर में जेके बि पंचायतूं आहिनि, मुख्य पंचायतूं आहिनि, मोहल्ला पंचायतूं आहिनि, सभिनीनि जा
मानव वारा असांजा भाउर जेके अध्यक्ष आहिनि, कुछ प्रतिनिधि भी हिते मौजूद आहिनि। श्री झूलेलाल सेवा समिति जा सदर आदरणीय प्रताप जी राय भी मौजूद आहिनि। मुख्य पंचायतुनि जा अध्यक्ष भी हिते मौजूद आहिनि। असां चाहींदासीं हिन कार्यक्रम जे मार्फत हुननि जो स्वागत करियूं, हुननि खे उपड़नो पाए असां हुननि जो अभिनंदन करियूं। हुन कड़ी में मां श्री मुरली जी राजानी अध्यक्ष पूज हिरणमली पंचायत, हरीश जी आए, जेकब पंचायत के बाबा हरीश जी राजानी ने राजकुमार जी साहनी का कुछ खानपुर पंचायत में किशन जी वाधवानी के खानपुर पंचायत का प्रतिनिधि अशोक जी मंगवानी कृपया मंच से अचन। पूज सिंधी साहित्य पंचायत जा अध्यक्ष श्री वासुदेव जी आहूजा कृपया मंच से अचन। टेकरी सिंधी पंचायत के अध्यक्ष सिंधी पंचायत प्रकाश रूपचंदानी, प्रकाश जी रूपचंदानी, श्री कमलेश जी, राजेश जी कटरी या संतोवानी पंचायत का प्रतिनिधि प्रताप जी कालड़ा, प्रताप जी मालड़ा मंच से खानपुर पंचायत अध्यक्ष किशन जी अच्छी है, किशन जी वाधवानी मंच से जी कस्तूरी साहब, सुरेश जी कटारे साहब क्या सिंधी पंचायत सिंधी धर्मशाला मनोज जी पुरानी साहब और विजय आहूजा जी आप भी ऊपर ना कहना है भाई मुकेश जी को आयोलाल सबई जो बलूचिस्तान पंचायत
अहम पंचायत असांजी गुरमुख जी तव्हां बि ॾियो। आयो लाल सभई जो जवाहर पंचायत जिनके सिंधु हॉल में असां इहा मौज मनाए रहिया आहियूं। भाउ उमेश नाला जवाहर पंचायत के असां थोड़ा हॉल में मिलो है सिंधु सभा में चंद्रप्रकाश जी मनवानी जवाहर नगर चंद्रप्रकाश जी प्रतिनिधि अज जे कार्यक्रम के हाणे अॻिते वधायूं था। इन सम्मान समारोह खां पोइ जेके मानवारा असांजा ख़ासि महिमान आहिनि उन्हनि खे निमाणी वेनिती आहे कृपया दर्शक दीर्घा जी प्रथम पंक्ति में तव्हां विराजमान थी वञो छो त अॼु जो कार्यक्रम ॿारनि जो शेष आहे। मां सभिनी मानवारा मुंहिंजा ख़ासि महिमाननि खे निवेदन थो कयां
गिट्टियों को चमकन चौंकता चमकन मेले में तुझे रास्ता था चमकन ईयर को लगे या प्यारी अच्छी भाई मेले में तुझे छोटियों तो चमकन हर को मानो खुशियां में चमक Put your hands in the air 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 शादी जो इंतजार जेको नचण लाए बेकरार Are you ready to dance? शादी जो इंतजार जो बेकरार ओहो हथ मते करे ओहो हथ मते करे ओहो हथ मते करे ओहो हथ मते करे जेको आणी तो सुहिणी पार जेको आणी तो सुहिणी पार ओहो हथ मते करे ओहो हथ मते करे ओहो हथ मते करे ओहो हथ मते करे ॾाढो सुठो जेको खटी आयो पैर सां जंहिंजी सिंध समूरी सूहा जेको खटी आयो पैर सां ओ जमाल जंहिंजी सिंध समूरी सूहा ओ जमाल ओ जंहिंजो रोज़ो लाल लतीफ़ जो ओ जमाल ओ हीअ सिंधड़ी सुहिणे लाल जी ओ जमालो जानी जमालो ओ जमालो जानी जमालो जेको खटी आयो ख़ैर सां ओ जमालो जंहिंजी सिंध समूरी सूहा ओ जमालो वाह वाह सिंधी वाह वाह सिंधी वाह वाह सिंधी वाह वाह सिंधी वाह आयो लाल सभई चओ झूलेलाल शक्ति नगर जे ॿारनि जी इहा प्रस्तुति हुई हाणे असांजे जवाहर नगर जा ॿार तयार आहिनि सिंध छॾे हिते आया इन करे असां सिंधी आहियूं सिंध देश संतन मुनियन जो देश आहे जे राजा जा ॿार हुया अॼु 16 जून महाराजा दयाल सिंह जो जन्म ॾींहुं आहे सिंध सां ई हिंद शब्द ठहियो आहे असीं सनातनी आहियूं हिंगलाज माता जी धरती सिंध आहे संत कंवरराम जहिड़ो संत सिंध में पैदा थियो जंहिं मरल ॿार खे जिंदा कयो साईं सतराम जंहिंजा गुरू हुया हेमू कालानी जहिड़ा देश भक्त वतन जे लाइ फांसी चढ़िया असीं देश छॾियो पर पंहिंजी भाषा न भुलायूं तव्हां सभी प्रतिज्ञा करो त सिंधी ॻाल्हाईंदासीं तव्हां सभी खां निमाणी वेनती आहे कि तव्हां सभई उथी वियो ऐं प्रतिज्ञा करो मुंहिंजे मौला चयो सभिनीनि खे वेनती आहे त सभई प्रतिज्ञा कंदा जेका बि असांजा भाइर भेनर वेठा आहिनि ताकी असां सभई सिंधी ॻाल्हाईंदासीं सिंधी छॾियो आहे पर सिंधी न छॾणी आहे ताकी असां हमेशह जुड़िया रहूं प्रतिज्ञा करो तव्हां सभई सां निमाणी वेनती आहे कि तव्हां सभई उथी वियो त मां सिंधी आहियां मुंहिंजी मातृभाषा सिंधी आहे मां कसम थी खणा त मां सिंधी ॻाल्हाईंदसि मां सिंधी ॿोली
शुक्रिया। उपनुकार भारती जी स्वागत करना। उनका हार्दिक स्वागत है। अच्छा प्लीज। हम जो जहाँ पर हैं वहाँ पर खड़े रहें अथवा बैठ जाएं और दोनों हाथ ऊपर करके हम जिस देश में रहते हैं, जिस धरती पर रहते हैं, उस माँ की, भारत माता की जय जयकार करेंगे। दोनों हाथ ऊपर करके करें, भारत माता की, भारत माता की।
उदयपुर के माध्यम से आयोजित इस समापन समारोह में मंच को शोभित कर रहे हैं श्रीमान नानक राम जी कस्तूरी जी, संरक्षक भारतीय सिंधु सभा, श्रीमान प्रताप राय जी चुग, अध्यक्ष श्री झूलेलाल सेवा समिति, श्रीमती मीनाक्षी जी चौधरी समाज सेविका, श्री चंद जी खतूरिया समाज सेवी, श्रीमती सरला जी आडवाणी समाज सेवी, श्री गुरुमुख केसरी जी महानगर अध्यक्ष भारतीय सिंधु सभा, श्री भगवान छाबड़िया जी अध्यक्ष मनमोहन सोसाइटी जवाहर नगर, श्री मुरलीलाल जी अध्यक्ष हिरणमगरी पंचायत और श्रीमान सुरेश चंद जी कटारिया संरक्षक भारतीय सिंधु सभा और साथ में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के डॉक्टर कौशल जी शर्मा, आशीर्वाद देने वाले ऐसे सभी बड़े बुजुर्ग, माँ भगवती, माँ शारदा, माँ लक्ष्मी, झांसी की रानी लक्ष्मीबाई के रूप में, सीता माता के रूप में सब बच्चों को संस्कार देने वाली ऐसी मेरी माताएं बहनें और जिन छोटे छोटे बच्चों ने आज अपने सिंधी समाज के, सिंधी बोली के और अपने देश के, अपने धर्म के, अपने समाज के लिए जीने का जो संकल्प किया और सभी को प्रतिज्ञा करवाई उस बहन ने, ये जो चश्मा लगे बहन खड़ी है, इन्होंने जो संकल्प करवाया, आज इस कार्यक्रम को देख करके मन में एक संतोष हुआ है कि इस देश का जो सिंध से आया हुआ जो सिंधी समाज है वो अपनी जड़ों से जुड़ा हुआ है, जड़ों से कटा नहीं। ताली बजावे और सब बोले जय झूलेलाल। आज का दिन इसलिए भी महत्वपूर्ण हो जाता है कि हम जिस देश के रहने वाले हैं उस देश का नाम भारत देश है। इधर एक चित्र लग रहा है हेमू कालानी जी का, जो 21 साल का नवयुवक था और अपने देश के लिए बलिदान दे गया। आज वो दिन है हमारे लिए जिन दायर से महाराजा ने मोहम्मद बिन कासिम के आक्रमणों को परास्त किया, उन अरबों को खदेड़ दिया, हार नहीं मानी। लेकिन दुर्भाग्य कहते हैं कि देश में जो अपने बीच में जो होते हैं वो धोखा देते हैं और महाराजा दायर सिंह को धोखा दिया अपने लोगों ने और महिला के वेश में आकर के उन अरबों ने हमारे राजा दायर सिंह की हत्या कर दी, उनको मार दिया। और अतुतो गतवा उनकी जो पत्नी थी लाड कंवर, उन्होंने जोहर किया, उन्होंने सती होकर के अपने सतीत्व की, अपने जीवन की लाज बचाई, अपने धर्म की लाज बचाई। और इतना ही नहीं, उनकी जो दो बेटियां थी, एक सूर्या और एक परमल, उन दोनों को जब लेकर के जाता मोहम्मद बिन कासिम वह बादशाह के पास, तब इन्होंने अपनी सूझबूझ से, आज की हमारी छोटी छोटी बहनों को ये बात ध्यान रखने की है कि इस देश में, इस समाज में ऐसे अनेक लोग हैं जो अपने धर्म से, अपनी संस्कृति से, अपने विचारों से काटने का प्रयत्न करते हैं, लेकिन अपनी बुद्धि विवेक के द्वारा, अपने चातुर्य के द्वारा, अपनी सूझबूझ के द्वारा उन दायर सिंह की दोनों बेटियों ने उस राजा को कहा कि तुम्हारे मोहम्मद बिन कासिम ने तो हमारे साथ गलत व्यवहार किया है, हम तो झूठी हो चुकी हैं, इसलिए तुम इसको सजा दो पहले। और अंततः गतवा उसको चमड़े में सिल दिया जाता है और दोनों बहनों ने आपस में कतार घोंप करके अपने शरीर की रक्षा की, अपने सतीत्व की रक्षा की, अपने धर्म की रक्षा की, अपने समाज की रक्षा की। इन बहनों को भी आज के दिन प्रणाम है, उनके लिए सब तालियां बजाइए ताकि वो दिन हम सबको याद रहे कि देश के लिए, धर्म के लिए, समाज के लिए जिन महापुरुषों ने, संत कंवरराम ने, भगवान झूलेलाल ने अवतार लेकर के अपने धर्म की रक्षा के लिए अपना सब कुछ न्योछावर किया, वो सबसे बड़ी बात है। और दूसरी बात, मेरे से पहले वक्ता बोल चुके हैं, हमारी पहचान क्या है? हर व्यक्ति की अपनी पहचान होती है, हर समाज की अपनी पहचान होती है। आज गुजराती समाज है, उस गुजराती समाज की अपनी पहचान है। आज पंजाबी समाज
ये विविधताएं हैं, ये विविधताएं अलग अलग नहीं करती है, ये विविधताएं इस हिंदू देश की, इस भारत देश की, इस हिंदू समाज की बहुत बड़ी पहचान है और ये ताकत है। इस ताकत को पहचानना पड़ेगा और इसलिए ऐसे अवसर पर हम सबने जो 10 दिन के शिविर लगा करके अपनी संस्कृति से जुड़ करके जो काम किया है वो सबसे अधिक स्तुत्य है, प्रणाम करने के लिए। इसके लिए भी समाज के सब लोगों को, इन बहनों के लिए जिन्होंने प्रशिक्षण दिया, बाल संस्कार शिविर चलाए और इतनी अच्छी प्रस्तुतियां बहनों ने देश धर्म समाज के लिए दी है, वो भी अपने आप में उल्लेखनीय है। एक बात और समझने की है, सावधान, एक गीत मेरे साथ गाएंगे, राघव राजा राम। सबने सुना ना, सबने सुना है। 15 अगस्त 26 जनवरी को गाते हैं, एक बार फिर गाएंगे। दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तुमने कर दिया कमाल, रघुपति राघव राजा राम। सावधान, कितनी माताओं बहनों की लज्जा गई है, अपमान हुआ है। सरेआम चौराहों पर उन मुगलों ने, उन मुसलमानों ने हमारी माताओं बहनों का शील भंग किया है, छोटे छोटे बच्चों को मारा है, ऊपर उछाल करके भाले में झेला अपने बच्चों को, तलवारों से अपने भाइयों को काटा है। हवेलियों में अपने सिंधी समाज के सारे हजारों लोग, सैकड़ों लोग इकट्ठे हो गए, बाहर अल्लाह अकबर के नारे लग रहे हैं, जाना कहाँ है, करना क्या है। तब दादा ने अपनी पोती को मारा है, तब पिता ने अपनी बेटी को मारा है, तब भाई ने अपनी बहन को मारा है, तब माँ ने अपनी बेटी का गला घोट दिया और सारी हजारों बहनों को मार करके, माताओं को मार करके, पुरुष ने ये भगवा वस्त्र अपने माथे पर पहन करके हर हर महादेव, भारत माता की जय बोल करके और आक्रमण को सहन किया और साका किया। हमारी माताओं बहनों ने जोर किया है। इस देश को आजादी तस्तरी में रख करके, थाली में रख करके नहीं मिली है। 10 लाख सिंधी और हिंदू समाज के लोगों का बलिदान हुआ है, माताओं बहनों का बलिदान हुआ है। इस देश को आजादी, ध्यान करिए, एक ट्रेन कट करके आती है और भारत को कहा जाता है पाकिस्तान के द्वारा, आजाद भारत को, यह पाकिस्तान की ओर से पहली भेंट है। उस ट्रेन में जब आप और हम, हमारे पुरखे इकट्ठे होकर के अपने भाइयों को, अपने सगे संबंधियों को लेने के लिए गए, ट्रेन में से कोई निकल ही नहीं रहा है, ट्रेन में से खून निकल रहा है। जब दरवाजे खोल दिए तो देखा कि सारी की सारी लाशें फटी पड़ी है। एक छोटा बच्चा अपने माँ के थन से दूध पी रहा है, वो माँ की मृत्यु हो चुकी है, वो बच्चा दूध पीने के लिए लालायित है। उन दिनों को याद रखना पड़ेगा जब हमने हमारी जमीन छोड़ी है, हमने हमारे बंगले छोड़े हैं, हमने हमारी सिंधियत छोड़ी है, हमने हमारी जमीन छोड़ी है, हमने हमारी सब कुछ छोड़ करके, इस पाकिस्तान को छोड़ करके, नए पाकिस्तान बना हुआ छोड़ करके इस बच्चे हुए भारत में, हिंदुस्तान में हम आए हैं। लेकिन हमने कभी भीख नहीं मांगी है, हमने अपने पुरुषार्थ से अपने संस्कृति को, अपने समाज को बचा करके रखा है। उसको भी याद करना पड़ेगा। 10 लाख हिंदुओं का बलिदान हुआ है, 2 करोड़, लगभग 2 करोड़ हिंदुओं को विस्थापित होकर के जीना पड़ा है, तब जाकर के इस देश को आजादी मिली है। अंग्रेजों ने, देश को तोड़ने वालों ने ये गलत गीत बनाया है, दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। और आज मैं आप सबके चरणों में एक आग्रह करके जाता हूं। एक देश का नाम सबने सुना होगा, इजराइल। वहां आने वाले समय में वहीं पर हम अपना सिंधियत का त्योहार मनाएंगे, अपनी बोली को सुरक्षित रखेंगे, अपने देश को अखंड बनाएंगे, हम भारत को अखंड बनाएंगे। और इसलिए सब मुट्ठी बांध करके और संकल्प करें, दोनों हाथ ऊपर उठा करके। मैं बोलूंगा अखंड भारत, आप कहेंगे अमर रहे। अखंड भारत, अखंड भारत, अखंड भारत। जब तक ये देश अखंड नहीं होगा तब तक हम चुप नहीं बैठेंगे और हर बार यही बोलेंगे
अगले साल सिंधु में मिलेंगे, अगले साल सिंधु में मिलेंगे, अगले साल सिंधु में मिलेंगे। और एक अंतिम बात आप सबके चरणों में निवेदन करते हुए अपनी बात को पूर्ण विराम देता हूँ। हम अपने परिवार की परंपराओं को बचाएं। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। बीहो बीहो मां तव्हांजे लाइ मिठाई थी खणी अचां। अरे नाना तोखे एसी खपंदो हुयो न? हाँ। तो तू वठी अच, मां तोखे पैसा ऑनलाइन मोकिले छॾंदमि, तू लॻवाए छॾिजांइ। ठीकु आहे, मां एसी वठी बि ईंदमि और लॻवाए बि छॾंदमि। ठीकु आहे, हाणे मां दफ़्तर वञां थी। अरे बीहो बीहो, तव्हांजो टिफ़िन खणंदा वञो। ठीकु आहे। लॻवाए छॾी? हाँ, मां एसी वठी बि आयमि और लॻवाए बि छॾियो। ठीकु आहे। किथे आहे एसी? न, मां हिन कमरे में न लॻवायो आहे। छो, असां त हिते सुम्हंदा आहियूं न। न, मां ॿिए कमरे में लॻवायो आहे। ॿिए कमरे में छा कमु? अरे अचो, मां तव्हांखे वठी थी हलां। मां हिन कमरे में लॻवायो आहे। हिन कमरे में छो? छोकी डॉक्टर चयो कि मम्मा जी तबियत ख़राब रहंदी आहे, हिननि जो ब्लड प्रेशर वधियल रहंदो आहे, तॾहिं मां हिते लॻवाए छॾियो। मूंखे लॻियो तोखे ज़रूरत आहे एसी जी। न, उहो बि कहिड़ो पंहिंजे पेकनि में एसी लॻल आहे। मूंखे त पंखे जी आदत पयल आहे, त मां त गॾु पंहिंजो मम्मा जे लाइ चवां पई। न, पर मूंखे लॻियो तोखे खपे एसी। न, मूंखे त उहो बि थधि में खाइण जे लाइ मिली वेंदी। कॾहिं दवायूं ॾियणु ईंदमि, कॾहिं पेर दबाइणु ईंदमि, कॾहिं चांहि ॾियणु ईंदमि, त मूंखे त बि थधि में खाइण जे लाइ मिली वेंदी। हवा त कंहिं ॿिए खे न मिलंदी। मुंहिंजे दफ़्तर में एसी लॻल आहे, मां त हवा खाईंदो ई रहंदो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। थैंक यू मुंहिंजी अम्मा जो ख़्यालु रखण लाइ। सिर्फ़ु तव्हांजी अम्मा न आहे, मुंहिंजी बि अम्मा आहे। तो पिछले जन्म में सुठा कर्म कया हूंदे, तो मोती दान कया हूंदे, जो तोखे अहिड़ी सुठी ज़ाल मिली अथी। मां बि क़िस्मत वारी आहियां जो मूंखे अहिड़ी सुठी नुंहुं मिली आहे जेका मुंहिंजो पूरो ख़्यालु रखंदी आहे। न त अॼुकल्ह जी छोकिरियूं अचण खां पहिरें ई ससु सहुरे खे वृद्धाश्रम में मोकिलण जी तयारियूं करे रखंदियूं आहिनि। मुंहिंजी नुंहुं मुंहिंजे बारे में केतिरो सोचंदी आहे, तोखे केतिरो न प्यारु कंदी आहे ऐं मुंहिंजो बि पूरो ध्यानु रखंदी आहे। दादी दादी, अम्मी के एसी वाले रूम में एसी की ठंडी ठंडी हवा में सुम्हंदी है। पुट सिंधीअ में ॻाल्हाए, असांजी मातृभाषा सिंधी आहे, असांखे पंहिंजी भाषा ते फ़ख़्रु आहे। ऐं तव्हां ॿई बि अॼुकल्ह ध्यानु रखिजो कि तव्हांजा ॿार सिंधीअ में ॻाल्हाइनि। ठीकु आहे? ठीकु आहे, हाणे खां वठी असां ॿई बि सिंधीअ में ॻाल्हायूं। अचो अचो मुंहिंजा ॿार, झूलेलाल साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, सदाई वधो बसि रखे। पंहिंजे ॿारनि सां घर में सिंधीअ में ॻाल्हायो ऐं पंहिंजे वॾनि जो सम्मान कयो।
तमाम बढ़िया है। झूले की हुई कोटिबा के प्रस्तुति हाणे गोपाल
मलीर में मारवड़ा ऐं दर जंगल में जांगियड़ा ही दहन मलीर में मारवड़ा ऐं दर जंगल में जांगियड़ा पर पटके बाग बनाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी
सूर्यकोटि निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा प्रतापनगर के बच्चे, आप बच्चे प्रतापनगर आ रहे हैं, शाबाश बेटा। प्रतापनगर का सेवक करता श्री उमेश जी, प्रकाश जी भाई। प्रतापनगर को उमेश जी नंबर या प्रकाश जी फुलानी जेके भी मंच से अचे त
ताकि जेको उन्हनि सहयोग कयो आहे त उन्हनि जो सम्मान कयो वञे। शिविर नंबर सेकंड सिंधी पंचायत, समीना के सभी बच्चे हैं, समीना सिंधी पंचायत के बच्चे। बच्चे आगे आ जाओ, समीना के सब बच्चे आगे आ जाओ। पीछे 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 जाओ, जब वीडियो में आ गया। बच्चे आ गए, हिरण मंत्री 3 से 8 आ गए, 3 से 8 हिरण कोठी बाग के बच्चे भी आ जाए साथ में, गोपालपुर के साथ कोठी बाग। पीछे रहो। सेक्टर 3 से 8 के शिक्षक हैं, सेक्टर गिरीश राजानी, चांदनी लालवानी, रेखा टोडेजा, सपना गिरण तो भी सेक्टर भैया तो मुरली दीदी एब्सेंस में जेके
बैठ जाओ थोड़ी शांति बनाए रखना प्लीज। यस सेक्टर 8 दियो हिरणमती सेक्टर 11 से 13 के लिए सभी शिक्षक, सभी बच्चे और अतिथियों को जो अभी मौजूद है उन सबको शुक्रिया, बहुत बहुत आभार। और निवेदन करें चंद्र प्रकाश जी मंगवानी। सबने जो शुक्रिया या आभार। जवाहरनगर पूज्य जवाहरनगर पंचायतच्या शिक्षक पंचायतच्या प्रतिनिधी यही बार सुश्री मोहिनी साधवानी कई वंदना मूलचंदानी मोहिनी साधवानी जी कई वंदना मूलचंदानी चंद हिरणमती पंचायत बेकरी पंचायत पूज्य बेकरी पंचायत के तैयार रहे। हाँ कोटिका सम्मान देने के लिए आदरणीय सुरेश जी कटेरिया साहब, कस्तूरी जी, विजय जी आहूजा, कांवल और मुकेश खिलवानी जी कृपया। अब सेक्टर 14 तैयार रहे रणमवी। हाँ, 1
स्वागत करूँ ऐं निवेदन था करूँ कि अहिड़ा कार्यक्रम भविष्य में थींदा रहे ऐं सिंधी ॿोली हमेशह वधंदी रहे। कालू भाई खे खूब सारो साधुवाद ऐं खूब सारो अभिनंदन। जेको प्रचार प्रसार जो जेको संचालन जो कमु हूंदो आहे, मतिलबु इएं सम्झो कि हिनखे गोल्ड मेडल ॾिनो खपे। मतिलबु हेतिरे वॾे कार्यक्रम में हेतिरी सुठी तरीक़े सां जेको हिन संचालन कयो आहे, हर कोई न करे सघंदो आहे। हिन मौक़े ते मां चईंदुमि, निवेदन कंदुमि असांजा भाउ प्रताप जी ऐं पंहिंजो भॻवान जी छाबड़ा इनखे उपहार ॾेई करे ऐं ॿियो इन्हनि खे स्मृति चिन्ह ॾेई करे खूब सारो आभार धन्यवाद। ॿ मिंट दुर्गे चांदनी लाल असांजा प्रताप जी भाई साहब ॿ शब्द चईंदा, हुननि सां निवेदन आहे हुननि जे सम्मान में ॿ शब्द प्रताप जी भाई साहब चईंदा। आयो लाल मिली जो झूले आदरणीय भाइयों प्यारी भेनरियूं, आदेश थियो आहे भाउ दुर्गेश चांदवानी जे बारे में ॿ शब्द तव्हांजे साम्हूं रखनि। कुछ एक माण्हू अहिड़ा थींदा आहिनि जिन्हनि जी ज़ुबान ते सरस्वती जो निवास हो। उहे जेके भी शब्द पंहिंजी वाणी सां असांजे वास्ते चईंदा आहिनि, उहा कड़ी मिली रहंदी आहे। हर आदमी वक्ता जे रूप में कड़ी मिलाए करे संबोधित करे कंहिंखे जंहिंजे मथां भगवत कृपा थींदी आहे, उन में ही असांजे भाउ दुर्गेश जी चांदवानी जाते भी पंहिंजा विचार रखंदा आहिनि, कॉमेंट्री कंदा आहिनि, चाहे समाज जो कमु हुजे या दशहरे जो महान पर्व हुजे। त हिननि जी वाणी जेवान ॿुधण खां मिलंदी आहे त दशहरे जे उत्सव में घटि में घटि हुते 50-60 हज़ार माण्हू हूंदा आहिनि ऐं हे जेके कुझु हिकु माण्हू तार सां तार मिलाईंदा आहिनि, उहो ॿुधी करे मन खे लॻंदो आहे कि भई असां अहिड़ी जॻह ते वेठा आहियूं कि भॻवानु राम जो अगरि उच्चारण थिए थो, मां बि करे सघंदो आहियां उच्चारण, लेकिन जेकी उहा लय ताल मिठास थींदो आहे उहो भॻवानु दुर्गेश खे ॾिनो आहे। मां भॻवान खे प्रार्थना थो कयां कि हे सदैव स्वस्थ रहे, ख़ुशि रहे ऐं सामाजिक गतिविधियुनि सां जुड़ी करे भॻवानु हिननि खे हिननि जी जेकी वाणी आहे उहा मिठी वाणी असांखे ॿुधण खां मिलंदी रहे। बहुत बहुत धन्यवाद। महिमाननि जो ऐं जंहिं सहयोग कयो उन्हनि जो बि धन्यवाद जो रस्म अदा कयो। जय झूले। इन शानदार कार्यक्रम के समापन में सबको पहले धन्यवाद जी कड़ी में मां पूज्य जवाहरनगर पंचायत मनमोहन सोसाइटी के धन्यवाद ॾियणु चाहींदुमि, दादा भगवान दास जी के धन्यवाद ॾियणु चाहींदुमि जे असांखे इहो निःशुल्क भवन उपलब्ध कराए एतिरो शानदार कार्यक्रम करण में मदद कई। ॿियो धन्यवाद ॾींदुमि संघ संचालक जेके मुरलीधर जी आया और जेके उन्हनि शब्द चया तो मां समझा तो कि घणी ॻाल्हियूं उन्हनि चयूं कि असांखे जानकारी न हुई, कुछ गाने के बारे में ॿुधायूं, कुछ नयूं ॻाल्हियूं कयूं और असांजे हिंदुत्व और सिंधियत लाइ जेको ज्ञान ॾिनो उहो असांजे लाइ अॼु ॾाढो वॾो हुयो। दादा प्रताप जी या मिठा बोल असांजे भाउ एंकर दुर्गेश जी चांदवानी जंहिंजी ज़बरदस्त एंकरिंग सां हिन कार्यक्रम में हिनमें कोई शक न है कि 4 साल लगी है। आयल सभी पंचायत जा पदाधिकारी, अध्यक्ष, पंहिंजा भाउ और बाल शिक्षक सभी के लख लख धन्यवाद आहे कि तव्हांजे अचण सां और तव्हांजे हिन कार्यक्रम में जेकी तव्हां सहभागिता निभाई उन कार्यक्रम में 4 चांद लगी है। मां तहे दिल से माफ़ी भी घुरण चाहींदुमि कि असां पंहिंजी पूरी कोशिश कई है सब पंचायतन के सब पदाधिकारियों के आमंत्रित करण जी, उन्हनि को पूरो मान सम्मान रखण जी, पर तॾहिं भी असां सां अगर कोई गलती थी हुजे तो असां उन्हनि लाइ तहे दिल से माफ़ी चाहींदा आहियूं। आयल सभिनि ॿारनि खे लख लख धन्यवाद। जय झूले। मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता।
सकल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाए तब जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय जय